डॉक्टर साहब अॼु को मरीज आयो ई कोने। अची वेंदो बाबा, टेंशन न करो, अल्लाह रोज़ी ॾींदो, अची वेंदो। साहब अचन अचण ॾे अॼु इन जो पाड़ा पाड़ कटणो, का शइ न छॾणी, अचण ॾे। डॉक्टर साहब छोकरे तौर करनी है। कोई मसलो कोन्हे बाबा, कोठे असीं इन कमला वेठा आहियूं। कोठे किथे आहे छोकिरो? हां कोठी रहा अचूं। हा छोकिरो किथे आहे? सुमारे से त अपने ॾिस लगड़ पियो ॾाए। डॉक्टर साहब तू पान ते हेठ यार इन ते हरामी पाड़ा कटे यदि। डॉक्टर साहब असां हमरा चरियो थी वे, इनके सही करनो आहे। बाबा ये आहे चरन जो अस्पताल, असां त चङे भलनि खे सही करे छॾियो, ही पोइ बि अधु चरियो आहे। अस्पताल जो माहौल ॾिसी मूंखे डॉक्टर थियण जो शौक़ु जागी पियो आहे। वही डॉक्टर थी। हाणे तूं ॿुधा त तोखे कहिड़ो मर्ज़ आहे? मुझे दंद में सूर है। अच्छा दंद में सूर आहे? छोरा झलोस इनके काबू झलजो, चुरी न सघे, झलोस। अञा को ॿियो मरीज़ आहे छा? उहो ई आहे साईं डॉक्टर। डॉक्टर आहिनि, पोइ पकड़ीस, अञा ॿियो दंद बि कढणो। डॉक्टर साहब हाणे मूंखे एतिरो शौक़ु थी वियो ऐं तुंहिंजो ॿियो दंद कढण जे चक्कर में हिते दूर तुंहिंजे मुंहं में अस्पताल है, तूं असीं त भॼूं था। असां कई डॉक्टर भॼाए छॾिया, असीं को मामूली पागल कोन आहियूं, छेड़े जा पागल आहियूं।